नमो 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 साईं हिरदाराम। नमो 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 साईं हिरदाराम। नमो नमो साईं हिरदाराम। संत शिरोमणि हिरदाराम साहिब जन जे जन्मोत्सव जे उपलक्ष्य में अखंड सिंधु संसार जे हिन लाइव भक्ति संगीत भक्ति गीतन जे 10 एपिसोड में अॼु मां हर्षा मूलचंदाणी वरी हिकु दफ़ो तव्हां सभिनीनि दर्शकनि जो दिलि सां स्वागत थी कयां, अभिनंदन थी कयां। तव्हां सभिनीनि जा लख थोरा ऐं उन खां वधीक लख थोरा असांजे हिन कार्यक्रम जे आयोजक जा आदरणीय ज्ञानचंद लालवाणी जी। मुंहिंजी निमाणो अर्ज़ु आहे त तव्हां बि मूं सां गॾु फ्रंट स्क्रीन ते अची वञो ऐं असां ॿई दर्शकनि सां मुखातिब थियूं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। त 2 ॾींहंनि जो असांजो एपिसोड अॻे हफ़्ते थियो, अॼु असांजो टियों ॾींहुं आहे हिन एपिसोड जो, ॿियों हफ़्तो ऐं टियों ॾींहुं। त ॾाढो मज़ो माणे रहिया आहिनि सभई दर्शक ऐं उमेद आहे अॻियां बि माणींदा। तव्हां वटि बि ॾाढा फीडबैक्स अची रहिया आहिनि। बस संतनि जी कृपा दृष्टि आहे, असांजो प्रयास आहे, सभिनीनि जो सहयोग आहे त सभिनीनि खे आसीस संतनि जी मिलंदी रहे ऐं भक्ति संगीत जी धारा वहंदी रहे हमेशा तव्हां सभिनीनि जे सहयोग सां। हिन भक्ति गीत जी हिन भक्ति जेको हीअ सॼी हेॾी मस्त अमृत धारा वही रही आहे, हिन में त मज़ो असांखे बि ॾाढो वेठो अचे। असां बि रोज़ हिन में टुॿी वेठा आहियूं। जय झूलेलाल मीता। हाँ तो दीदी मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां। मां त पूरे वीकडेज वेट कयां पई कि कॾहिं वीकेंड अचे, सैटरडे संडे अचे और मां वञी करे हिन भक्ति जे माहौल में वञी करे डुबी वञा। छा त टैलेंटेड ॿार था अचनि, छा सॉन्ग था भक्ति गीत प्रस्तुत था कनि, सभिनि खे हेतिरो मज़ो थो अचे कि पुछो ई न। ॾाढो मज़ो थो अचे, उन खां वधीक त मज़ो असांखे बि थो अचे हिकु ॿुधूं ऐं ॿुधाइण में। त पोइ अॼु कंहिंखे था वठी अचूं असां पहिरीं? दीदी जीअं पुठे दफ़ा ॿार आया हुया, हिन दफ़े बि असां वटि कहिड़ी कमी कोन्हे। नेक्स्ट असां सां वटि आहिनि, असां सां गॾु जुड़जी वई आहे शालू रहेजा। जय झूलेलाल। जय झूलेलाल शालू जी। जी जी शालू, तव्हां किथां आया आहियो? रायपुर छत्तीसगढ़। मतलब तव्हां वेठा त पंहिंजे ई घर में आयो, रायपुर में ई आयो, पर हींअर हिन कार्यक्रम में असां सां गॾु लाइव जुड़े आहियो। इन करे असां तव्हांजो स्वागत था कयूं हिन अखंड सिंधु संसार प्रोग्राम में, भक्ति गीतनि जे प्रोग्राम में। त कहिड़े भक्ति रस जी धारा तव्हांजे मुख मां वहण वारी आहे, असांजे दर्शकनि खे जल्दी सां ॻाए ॿुधायो। हिन दिल जी धड़कन में साईं हिरदाराम रहंदो आ। हिन दिल जी धड़कन में साईं हिरदाराम रहंदो आ। मुंहिंजी हर हिक नस नस में साईं हिरदाराम रहंदो आ। हाल यो थी वियो आ, सपनन में साईं ईंदो आ। हिन दिल जी धड़कन में साईं हिरदाराम रहंदो आ। भागन वारा आयूं असां, अहिड़ो असांखे साईं मिलियो। दीवाना तुंहिंजा आयूं असां, अहिड़ो असांखे प्यार मिलियो। ॾिसंदे दुखड़ा दूर थिया, साईं जॾहिं खिलंदो आ। हाल यो थी वियो
सपननि में साईं ईंदो आ। हिन दिल जी धड़कन में साईं हिरदाराम रहंदो आ। जीवन असांजो बणिजी वियो बाबल जो जॾहिं नाम मिलियो। आयक तंहिंजी न आया मां बाबल मूंखे पंहिंजो कयो। औखी वेल साईं जो हथड़ो ते रहंदो आ। हाल इहो थी वियो आ सपननि में साईं ईंदो आ। हिन दिल जी धड़कन में साईं हिरदाराम रहंदो आ। बाबल महर जी नज़र करे सब जा कंदो बेड़ा पार आ। स्वालनि जी पयो झोलियूं भरे दुखियनि जो दातार आ। विनोद अहिड़ो हिन जग में विरलो कोई मिलंदो आ। हाल इहो थी वियो आ सपननि में साईं ईंदो आ। मुंहिंजी हर हिक नस नस में बाबा हिरदाराम रहंदो आ। हिन दिल जी धड़कन में साईं हिरदाराम रहंदो आ। बाबा हिरदाराम रहंदो आ। हो साईं हिरदाराम रहंदो आ। वाह जय वाह झूलेलाल। वाह, जय झूलेलाल। औखीअ वेल साईंअ जो हथड़ो मूं ते रहंदो आ। छा त बोल आहिनि। तमामु सुठो प्यारो गीत, असांखे त ॾाढो मज़ो पियो अचे ॿुधण में। शालू जी, मां पुछणु चाहींदसि, हीउ गीत कंहिंजो लिखियलु आहे? कुझु आइडिया आहे तव्हांखे? जी जी, हे चकरभाटा बिलासपुर छत्तीसगढ़ मां विनोद चावला जन लिखियो आहे। अच्छा, इन करे हिन में विनोद नालो जी आयो पे। जी जी, ॾाढो ऐं करेक्शन ॿियो कंहिं कयो आहे, अलाए भाटा पाड़ा मां शायदि। जी जी, पर जी तमामु सुठो। बाक़ी तव्हांखे जीअं त ॼाण आहे, असांजे हिन कार्यक्रम खे तव्हांजा 3 जजेस बिल्कुलु लाइवली जजमेंट करे रहिया आहिनि। आदरणीय श्री जी जी दिलीप लालवाणी जी, अर्पित जी लालवाणी जी ऐं श्री योगेश नागदेव जी। त तव्हांखे जल्दी तव्हांजी आवाज़ हुननि हींअर ॿुधी आहे। बैकग्राउंड में बैक स्टेज ते हू वेठा ई आहिनि ऐं सभिनीनि खे जी लाइवली ॾिसी रहिया आहिनि। ऐं जी असांजी घणी घणी शुभकामनाऊं तव्हां सां गॾु, ऐं धन्यवाद तव्हां असां सां हिन कार्यक्रम में जुड़ियव। पंहिंजी प्रैक्टिस जी सदाईं जारी रखिजो। इहे शुभकामनाऊं। जी जी। थैंक यू जी। नीता, त हाणे दी ॿियो कंहिंखे घुरायो था? ॾिसो असांजे साम्हूं त डिंकी अची वई आहे। हा, डिंकी थी आहे न, बिल्कुलु। रायपुर थी वियो छत्तीसगढ़, हम्म है न। ऐं छत्तीसगढ़ जे पासे में आहे थोरो सो असांजो पंहिंजो मध्य प्रदेश। ऐं मध्य हा प्रदेश जी हिकिड़ी सुहिणी नगरी आहे जिते तमामु प्यारा प्यारा सिंधी रहंदा आहिनि। ऐं मां जॾहिं बि हुन शहर में वेंदी आहियां कंहिं कार्यक्रम में, सची में उतां जे माण्हुनि जी सिक प्रेम ऐं निवड़त ॾिसी करे न, मीता मां सची दिलि सां ॻाल्हि ॿुधायां, मूंखे वापसि अचण जी दिलि न थींदी आहे। लॻंदो आहे 2-4 ॾींहं उते ई रही पऊं। त अहिड़ो त आहे हेतिरी असांजो, तारीफ़ कयो था त नालो बि त ॿुधायो, कहिड़ो शहर आहे? इहो असांजो प्यारो शहर आहे कटनी। अरे वाह, त हाणे ॾाढो असांजी नेक्स्ट पार्टिसिपेंट कटनी मां आहे। बिल्कुलु। ऐं कटनी मां असांजे साम्हूं असांजी फ्रंट स्क्रीन ते असां सां गॾु लाइव असां ॾिसी रहिया आहियूं डिंकी बजाज खे। डिंकी जी, तव्हांजो हार्दिक स्वागत आहे हिन अखंड सिंधु संसार जे भक्ति गीत जे लाइव प्रोग्राम में। जय झूलेलाल। जय जय झूलेलाल। झूलेलाल। डिंकी, हेॾी नंढी एज आहे तव्हांजी, अञा 21 साल। जी। पहिरीं बि कोई प्रोग्राम्स कया आहिनि तव्हां?
जी भोपाल में सिंधु आइडल में ॿ टे बार विया आहियूं। अरे वाह। अरे वाह। ऐं कहिड़ा कहिड़ा तव्हांजा प्राइज़ेस, कुझु इनाम खटिया? कि मां सतना सिंधु आइडल में 3rd प्राइज लॻियो अरे और वाह। भोपाल वई आहियां त उन्हनि में थोरो अञा न लॻो। अरे कोई कोशिश ॻाल्हि न आहे। आहे। कोशिश जारी आहे और हाणे त असां तव्हांजी वॉइस ॿुधी बिल्कुलु ईगरली वेट कयूं था ॿुधाइण लाइ। त डिंकी, तव्हांजो कहिड़ो भॼन तव्हां प्रस्तुत था कयो? ॿेड़ी पार लॻाए लालण। ओके। बिल्कुलु, झूलण जल्दी ॿेड़ी पार लॻाईंदा तव्हांजी, त हाणे दर्शकनि खे बि शुरू करे ॿुधायूं। ॿेड़ी पार लॻाए ॿेड़ी पार उतार झूलण तू मुंहिंजो आधार झूलण तू मुंहिंजो आधार। ॿेड़ी पार लॻाई लालण ॿेड़ी पार उतार झूलण तू मुंहिंजो आधार झूलण तू मुंहिंजो आधार। तू मुंहिंजो आधार झूलण तू मुंहिंजो आधार। तू मुंहिंजो आधार झूलण तू मुंहिंजो आधार। ॿेड़ी पार लॻाई लालण तू मुंहिंजो आधार झूलण तू मुंहिंजो आधार। तू दूल्हा दरिया जो साईं तू दूल्हा दरिया जो साईं हर कहलाई सहारो आही लह जाए सार संभाल लालण लह जाए सार संभाल झूलण तू मुंहिंजो आधार लालण तू मुंहिंजो आधार। ॿेड़ी पार लॻाई लालण ॿेड़ी पार उतार झूलण तू मुंहिंजो आधार लालण तू मुंहिंजो आधार। मेहर खपे थी तुंहिंजी हरदम मेहर खपे थी तुंहिंजी
पालण तू मुंहिंजो आधार, तू मुंहिंजो आधार झूलण तू मुंहिंजो आधार, तू मुंहिंजो आधार झूलण तू मुंहिंजो आधार, झूलेलाल 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 झूलेलाल। वाह डिंकी वाह। तव्हांखे ॻाईंदड़ ॿुधंदे ईअं लॻो कि तव्हां कुझु संगीत जी शिक्षा शायदि वरिती आहे या वठी रहिया आहियो। न मां न वरिती आहे कॾहिं। अच्छा, क्लासिकल या ॿियो कुझु बि न, म्यूज़िक न सिखियो आहे तव्हां? कॾहिं बि न। अच्छा, ही सभु कीअं अहिड़े नमूने ॻाइण जो अंदाज़ कीअं आहे? शुरूअ खां बस गॉड गिफ्ट। गॉड गिफ्टेड ऐं रियाज़ करे ॾाढो सुठो। वेरी नाइस। डिंकी यू परफॉर्म्ड वेरी वेल और असांखे लॻे ई न पियो कि डिंकी शिक्षा न वठी आहे, छोकी हेतिरो परफेक्शन में वञे पियो, ॾाढो मज़ो अची वियो। खैर वधीक त जजेस ई ॿुधाईंदा, असां बि सुरनि जा एतिरा ॼाण कोन था रखूं, पर खैर असां ॾाढो एंजॉय कयोसीं ऐं तमामु सुहिणे नमूने तव्हां पंहिंजी प्रस्तुति ॾिनी ऐं हिन कार्यक्रम में असां सां गॾु जुड़िया। तव्हांजा लख थोरा डिंकी, धन्यवाद, जय झूलेलाल। त हाणे असां सां गॾु हर्ष आडवाणी जुड़िया आहिनि। जय झूलेलाल। जय झूलेलाल हर्ष, तव्हां किथां, कहिड़े शहर मां मां? बि कटनी तव्हां बि मध्य कटनी मां? प्रदेश। कटनीअ जी जी एॾी सारागी कि कटनी वारा सभु गॾु अची विया। हाणे मूंखे लॻे थो वरी हिकु राउंड कटनीअ जो लॻाइणो पवंदो। हाँ, ॾिसो बि टैलेंट कूट कूट जो भरियल जेको आहे, हाणे ॾिसां ईंदो। दया आहे जी हाँ, मालिक जी बस, ॿियो कुझु न। ॾाढो सुठो। त तव्हां हीअं पढ़ाई करे रहिया आहियो हर्ष? हाँ, मां सेकेंड ईयर में आहियां कॉलेज। अच्छा, कॉलेज में सेकेंड ईयर। जी ऐं जी। घर में म्यूज़िक में इंट्रेस्ट तव्हांखे कीअं आयो? हाँ, मुंहिंजा पापा गायक आहिनि। अच्छा, तव्हांजा पापा गायक आहिनि, जी। त तव्हां बि उन्हनि खां सिखंदा आहियो? हाँ, पापा खां सिखंदो आहियां। ईअं त न कि ॿिए रूम में लिकी करे वेही रहंदा आहियो कन में? न पापा सेखारींदा आहिनि, पकड़े करे विहारे करे। अरे वाह, ॾाढो सुठो। त अॼु असां बि ॾिसूं पापा जी बिल्कुलु। शिक्षा जो अॼु केतिरो फल तव्हां पापा खे गिफ्ट करे रहिया आहियो। जी जी बिल्कुलु, शुरू कजे। जी। ऑल द बेस्ट। छो कयां परवाह बाबो वेठो आ, पाण भरींदो भंडार मुर्शिद वेठो आ। छो कयां परवाह सतगुरु वेठो आ, पाण भरींदो भंडार बाबो वेठो आ। वेठो आ साईं वेठो आ, वेठो आ साईं वेठो आ। मूंखे परवाह काई न है, मुंहिंजो सतगुरु कामिल आहे। हाँ हो परवाह काई न है, मुंहिंजो सतगुरु कामिल आहे। योग में ॻंढींदो आहे, कंहिंखे पतो न पवंदो आहे। प्यारा अची त ॾिस हिकु बार बाबो वेठो आ, पाण भरींदो भंडार मालिक वेठो आ। छो कयां परवाह सतगुरु वेठो आ, पाण भरींदो भंडार बाबो वेठो आ। वेठो आ साईं वेठो आ, वेठो आ साईं वेठो आ। साईं वेठो आ। वाह हर्ष, तमामु सुठो। तव्हां गॾु गॾु हारमोनियम बि पिया वॼायो? जी। ॿिया कहिड़ा कहिड़ा म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट्स तव्हां वॼाइण ॼाणो?
मां हारमोनियम, गिटार, तबलो, ढोलक, एकॉस्टिक, पैड सब वॼा। अरे वाह, त इहो सभु तव्हां कंहिंखां सिखियो? इहो नेचुरल सिखी वियो आहियां ॾिसी करे, बाक़ी पापा अरे सेखारियो वाह, अरे वाह, अरे वाह, ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। तव्हांजे लाइ हिकु दफ़ो असांजी तरफ़ां ज़ोरदार ताड़ियूं। चलो, ईअं जुड़िया रहिजो सभिनीनि सां ऐं सदाईं। अॼु त तव्हां हिकु भक्ति गीत ॾाढो सुहिणे नमूने पेश कयो, सुठी गायकी, सुठो अंदाज़, ऐं ईअं ई तव्हां अॻियां वधो, इहे ई असांजी शुभकामनाऊं आहिनि। जी, जय झूलेलाल। मीता, अॼु त हाँ, मज़ो अची वियो। बिल्कुलु। कटनी मां हेतिरा टैलेंटेड ॿार अचनि था कि असां त इंस्पायर थी विया आहियूं। मतलब छा त गाना ॻाइनि था वेही करे। अरे कटनी, उन ॾींहुं पाण ॿुधोसीं न, राजस्थान मां बि, हाँ। अहमदाबाद मां, गुजरात मां, गुजराती ॿियनि शहर मां, इवन भावनगर ऐं जूनागढ़ साइड जा ॿार भावनगर। हुआ, त ॾाढो टेक्नोलॉजी मज़ो जो पियो। बिल्कुलु, ऐं और पंहिंजे टेक्नोलॉजी जो भोपाल हे त प्लस भोपाल जी त ॻाल्हि ई न कयो। भोपाल में त ॾाढो टैलेंट आहे, और टेक्नोलॉजी जो हे ई फ़ाइदो आहे कि हूअं असां कंफाइंड हुयासीं कि न MP जा ई पार्टिसिपेंट्स पार्टिसिपेट करे था सघनि, बट हाणे त ऑल ओवर इंडिया असां वटि ॿार अचनि था। अची वई असांजी हीअ प्यारी सखी भावना जगवाणी। जय झूलेलाल भावना। जय झूलेलाल। हेॾी देरि लिखी लिखी करे पुठियां पुठियां बैकग्राउंड में मज़ो पिया माणियो कार्यक्रम जो। बिल्कुलु, कॾहिं असां बि त ऑडियंस ताईं ॾिसूं न। सही आहे, सही आहे। त मतलब हे त हाणे नई रीत थी वई, होस्ट ई हाणे ऑडियंस में बि अची वेंदा छा? न न, ज़रूरी आहे न लाइव प्रोग्राम में, ऐं जे असां पुठियां वेही करे ॾिसंदासीं त वधीक मज़ो ईंदो। बिल्कुलु। त भावना, तव्हां पाण सां गॾु कंहिंखे वठी आया? मां एतिरो सारो पिटारो आहे असां वटि, तव्हां ॿुधायो असां कंहिंखे घुरायूं? कुछ डिफरेंट, कुछ चेंज। जीअं त ॾिसो, फीमेल भी अची वयूं, मेल भी अची विया, कोई MP मां अची वियो, कोई छत्तीसगढ़ मां अची वियो, त हाणे ॿिया बि त शहर असां वटि आहिनि, असां वटि ॿिया बि त शहर आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। त मीता, तूं नीलम तलरानी कनेक्ट था थियनि असां सां गॾु। हाय नीलम, जय झूलेलाल। जय झूलेलाल। जी नीलम, तव्हां कहिड़े शहर मां असां सां गॾु जॉइन थिया आहियो? इंदौर। इंदौर मां। हीउ आहे असांजो मालवा अंचल, मध्य प्रदेश जो ही हिस्सो। त हाणे कटनी खां पोइ इंदौर जो नंबर आहे। कटनी खां पोइ इंदौर अची वियो असांजे पासे में। धीरे धीरे गाॾी अॻियां वधंदी न। बिल्कुलु। त अॼु तव्हां असांखे कहिड़ो गीत ॿुधाईंदव, कहिड़ो भॼन पेश करण वारा आहियो? लता मंगेशकर जो लेख विधाता मुंहिंजा सुपरी। अच्छा, बिल्कुलु। असांजा दर्शक इंतज़ार कर रहे आहिनि तव्हांजो मिठड़ी आवाज़ में तव्हांजो भॼन ॿुधण लाइ। ओके नीलम, ऑल द बेस्ट। थैंक यू। लेख विधाता जो लिखियो सो तारे की न टरे, किस्मत कहर करे मुंहिंजा जानी आहे जुदा कयो हो मुंहिंजा सुपरी तोखां विछड़ी, तोखां विछड़ी मुंहिंजी दिल छा करे, दिल छा करे, रोई रोई आहों थी भरे मुंहिंजा सुपरी तोखां विछड़ी, बंद बिना माया बांधी, बंद बिना हो आया बांधी, बंद बिना माया बांधी, बांधी बांधी ही मरे मुंहिंजा सुपरी तोखां विछड़ी, तोखां विछड़ी मुंहिंजी दिल छा करे, दिल छा करे,
रोई रोई आहुति भरे मुंहिंजा सुपरी तो खां विछड़ी तो बिन मिठड़ा हाणे न मुंहिंजी तो बिन मिठड़ा हो हाणे न मुंहिंजी तो बिन मिठड़ा हाणे न मुंहिंजी हिकरे साइट बीसरे मुंहिंजा सुपरी तो खां विछड़ी मुंहिंजी दिल छा करे दिल छा करे दिल छा करे दिल छा करे। वाओ नीलम, तव्हां ॾाढो सुठो ॻातो और बिल्कुलु मिश्री वांगुरु तव्हांजी बि वॉइस मिठड़ी मिठड़ी अचे पई। ॿियो त असांजा एक्सपर्ट Thank you. जजिस आहिनि जेको जज कंदा आहिनि कमेंट कंदा। पर नीलम हिकु एडवाइस मां बि ॾियणु चाहींदमि, जॉब करियर पंहिंजी जॻह बट हे बि पैशन आहे, तव्हां पंहिंजे आर्ट खे पंहिंजे टैलेंट खे बि कैरी ऑन रखिजो। ऐं बिल्कुलु हिकु आर्टिस्ट जे लाइ ही जेकी कला असांखे मिली आहे एज़ अ ब्लेसिंग जेकी असांखे मिली आहे उहा असांजे लाइ असांजी आत्मा जे लाइ हिकु खुराक जो कमु कंदी आहे, त हुनखे तव्हां बिल्कुल न छॾो। असां कुझु आर्टिस्ट आहियूं, असांखे हेतिरे टाइमनि खां असां स्टेज ते न वियूं, हाणे असां लाइव आया आहियूं त असांखे ॾाढो सुठो लॻंदो। Yes, food for the soul. It is actually food for the soul. असांजे लाइ ॾाढो खुराक आहे आत्मा जी। त तव्हां सां बि इहा ई अर्ज़ु आहे त पंहिंजे हिन कला खे तव्हां अॻिते वधायो। हे जॉब करियर ही सभु असांजे पंहिंजे लाइ आहिनि, लेकिन ही बि असांजे पंहिंजे अंदर जी शइ जे लाइ, असांजी पंहिंजी आत्मा जे लाइ आहे। So तव्हांखे बेस्ट विशेस मां एंड कोशिशि नेक्स्ट कंदसि। भावना। बिल्कुल बिल्कुल बेस्ट विशेस फ्रॉम आवर साइड। हाणे भावना कंहिंखे घुरायूं? हाणे असां कंहिंखे सां घुरायूं हाणे? गॾु स्क्रीन ते असां सां गॾु ऑलरेडी काम्या जी आहिनि। हा जय झूलेलाल बिल्कुल। काम्या जी, जय झूलेलाल। कहिड़ो हाल आहे? सब बढ़िया। सब बढ़िया। सिंधी माण्हुनि खां पुछो कहिड़ा हाल आहिनि? सब मज़े में, सब बढ़िया। सिंधी हे त चवंदा आहिनि, मज़े में ई हूंदा आहिनि। मज़े में ई हूंदा आहिनि। बिल्कुल सही ॻाल्हि आहे। हे करे कोई प्रॉब्लम ईंदी बि आहे न असां सिंधियुनि वटि, त हो असांखे ईअं पासे मां रुगो टच करे ऐं निकिरी वेंदी आहे। जी। छोकी न त असां हाणे हमेशह पंच हूंदा आहियूं, पंच स्टेप हूंदा आहियूं कि असांखे जेको बि आहे असां सभिनीनि खां गो थ्रू करे वठंदा आहियूं। काम्या जी, तव्हां कहिड़ी सिटी मां आहियो? मां रायपुर मां। रायपुर छत्तीसगढ़। हाँ। सो बढ़िया। भावना असां न बैलेंस हलायूं था, एमपी छत्तीसगढ़ पार्टिसिपेंट सभु अॼु असां वटि एमपी छत्तीसगढ़ वारा वधीक आहिनि, पर ॾिसूं था जी हाणे जी त शाम ॾाढी बाक़ी आहे, ॿिया बि माण्हू ईंदा। हाणे बिल्कुलु। काम्या जी तव्हां अॼु कहिड़ो भॼन था पेश कयो? मां गंगा मैया में जेसी तय पाणी रहे, साईं हिरदा राम तुंहिंजी महिरबानी रहे। अरे वाह, त ऑल द बेस्ट, स्टार्ट कयो। थैंक यू। मैया हो गंगा मैया, मैया हो गंगा मैया, हो गंगा मैया में जेसी तय पाणी रहे, साईं हिरदा राम तुंहिंजी महिरबानी रहे, हो मेहरबानी रहे। मैया ओ गंगा मैया, मैया हो गंगा मैया, हो डिठो जग में न अहिड़ो को जानी, डिठो जग में न अहिड़ो को जानी, जंहिंजी दुनिया सॼी आ दीवानी, जंहिंजी दुनिया सॼी आ दीवानी, जैसी जग में जिया चरणन में रहा, मुखे प्रीतम अहिड़ो प्यारो मिलियो, मुखे प्यारो मिलियो। मैया
हो गंगा मैया मैया हो गंगा मैया ओ अहिड़ी मूरत मिठे जी सुहानी जंहिंमें शक्ति भरियल आ रूहानी ओ मुंहिंजे मन में आस कयाई हाई अरदास मूंखे दिल भर अहिड़ो प्यारो मिलियो हो दिल वारो मिलियो मैया हो गंगा मैया मैया हो गंगा मैया। हाँ कामना बिल्कुल नयो भजन हो ताईं मुंहिंजे हिसाब सां कंहिं ॿुधो बि न हूंदो। ॾाढो बढ़िया जी जी परफॉर्मेंस रहियो तव्हांजो थैंक यू ऐं ऑल द बेस्ट तव्हांजे रिज़ल्ट्स जे लाइ। जय जी झूलेलाल हिकु दफ़ो वरी तव्हांखे। हाणे असां वटि हे केरु जुड़ी वियो आहे सांची। जय झूलेलाल। जय जय झूलेलाल झूलेलाल। सांची। पहिरियों अॻे त मां बि पुछंदमि थियो आहे तव्हां ऐं जंहिंमहिल हुते ॿियो परफॉर्मेंस हले पियो मां सांची खे नोटिस कयो जीअं असां नर्वस हूंदा आहियूं ईगर हूंदा आहियूं सभु मिक्स इमोशंस हूंदा आहिनि न हुनजे चेहरे ते सभु उहे इमोशंस हुआ कि मुंहिंजो नंबर कॾहिं ईंदो। न न बट सांची तव्हां बिल्कुलु नर्वस न थियो पंहिंजी परफॉर्मेंस जे लाइ। असांखे ॾाढो कॉन्फिडेंस आहे कि तव्हां बिल्कुलु अच्छे सां परफॉर्म करे वठंदव। थैंक यू। सांची पहिरियों कहिड़ी मूंखे सिटी ॿुधायो मां आहियो तव्हां? बिल्कुलु मां बि यही पुछण वारी हुयमि। छा पुछण वारा आहियो? तव्हां कहिड़ी सिटी मां आहियो? वडोदरा। वडोदरा ॾिसो गुजरात। हाणे अची वियो असांजो गुजरात। ओके त सांची हे ॿुधायो तव्हां कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? 7 7 अरे वाह। और तव्हांजो कहिड़ो तव्हां भजन ॻाइण वारा आहियो? मां साईं हिरदाराम जी सेवा मां सदके वञा मां सतगुर। मां सदके वञा तो शुरू कयो। ऑल द बेस्ट। थैंक यू। सदके वञा मां सतगुर तोता सारी जिंदगानी मूंखे छा मां छा पढ़ाए केॾी तुंहिंजी महिरबानी मूंखे छा मां छा पढ़ाए केॾी तुंहिंजी महिरबानी मूंखे तूं न जे मिली मूंखे केरु पुछे छा हाल मुंहिंजो थिया शायदि न मां हुजां मूंखे तूं न जे मिली मूंखे केरु पुछे छा हाल मुंहिंजो थिया शायदि न मां हुजां ॾाढे प्यार सां तो पाले केॾी तुंहिंजी महिरबानी ॾाढे प्यार सां तो पाले केॾी तुंहिंजी महिरबानी मूंखे छा मां छा पढ़ाए केॾी तुंहिंजी महिरबानी मूंखे छा मां छा पढ़ाए केॾी तुंहिंजी महिरबानी सदके वञा मां सतगुर तोता सारी जिंदगानी मूंखे छा मां छा पढ़ाए केॾी तुंहिंजी महिरबानी मूंखे छा मां छा पढ़ाए केॾी तुंहिंजी महिरबानी रखी हथड़ा महिरबाना कए काज में
माचा बणाए केॾी तुंहिंजी महिरबानी सदके वञा मां सतगुर तो त सारी ज़िंदगानी मूंखे छा माचा बणाए केॾी तुंहिंजी महिरबानी मूंखे छा माचा बणाए केॾी तुंहिंजी महिरबानी मूंखे बाहि मां बचाए शरणी पंहिंजे तो प्यारे मूंखे पंहिंजो तो बणाए गले तो मूंखे लॻाए मूंखे बाहि मां बचाए शरणी पंहिंजे तो प्यारे मूंखे पंहिंजो तो बणाए गले तो मूंखे लॻाए कहिड़ी करियां मां महिमा गुरु तुंहिंजी ज़ुबानी कहिड़ी करियां मां महिमा गुरु तुंहिंजी ज़ुबानी मूंखे छा माचा बणाए केॾी तुंहिंजी महिरबानी मूंखे छा माचा बणाए केॾी तुंहिंजी महिरबानी सदके वञा मां सतगुर तो त सारी ज़िंदगानी मूंखे छा माचा बणाए केॾी तुंहिंजी महिरबानी मूंखे छा माचा बणाए केॾी तुंहिंजी महिरबानी विरती अंदर बणाए ज्योति दिया में जगाए सतगुर जी मोहब्बत लाए दिल में लगन लगाए विरती अंदर बणाए ज्योति दिया में जगाए सतगुर जी मोहब्बत लाए दिल में लगन लगाए दई ज्ञान जो खजानो दसवे राह रूहानी दई ज्ञान जो खजानो दसवे राह रूहानी मूंखे छा माचा बणाए केॾी तुंहिंजी महिरबानी मूंखे छा माचा बणाए केॾी तुंहिंजी महिरबानी सदके वञा मां सतगुर तो त सारी ज़िंदगानी मूंखे छा माचा बणाए केॾी तुंहिंजी महिरबानी मूंखे छा माचा बणाए केॾी तुंहिंजी महिरबानी जय झूलेलाल जय झूलेलाल वाह वाह साची, वाह मज़ो अची वियो। त हीअ असांजी बड़ौदा जी साची निचवानी ॾाढो सुठो साची तव्हां असां सां गॾु हिन लाइव प्रोग्राम में असां सां गॾु हिते भोपाल में जुड़िया आहियो तव्हांजा लख थोरा ऐं असांजी शुभकामनाऊं सदाईं तव्हां सां गॾु। त दी नेक्स्ट असां सां गॾु अची वई आहे पूजा। जय श्री झूलेलाल। जय झूलेलाल। ॾिसो MP घुमी आयासीं, छत्तीसगढ़ घुमी आयासीं, गुजरात जी सैर करे आयासीं, हाणे ट्रेन अॻियां वधी रही आहे पटरीअ ते ऐं पहुची वई आहे राजस्थान। अरे त राजस्थान जे स्टेशन कहिड़े स्टेशन ते पहुती आहे? पूजा तव्हां काथां आया आहियो? ब्यावर। जी असां ब्यावर मां आहियूं। अरे वाह जी जी तो पूजा
पहिरियों हे ॿुधायो तव्हांजो नंबर कंटेस्टेंट नंबर कहिड़ो आहे? 10 नंबर आहे 10 मुंहिंजा। नंबर 10 ओके नंबर। जी। ओके ऐं तव्हांजी उमिरि? मुंहिंजी तव्हांजी उमिरि उमिरि 22 22 साल। 22 साल। ओके जी त ओके। पूजा अॼु कहिड़ो भॼन ॿुधंदासीं असां तव्हां खां? नाले अलख जे संत कंवरराम साहिब जो। बिल्कुलु स्वागत ओके है तव्हांजो। जी कहीं शुरू। हो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो अला ओ मुंहिंजा पीर मुंहिंजा साईं हो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो हो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो निंदण आया मां निमाणी निंदण आया मां निमाणी निंदण आया मां निमाणी निंदण आया मां निमाणी आधार तुंहिंजो आधार तुंहिंजो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो हो नाले साईंअ जे बेड़ो तार मुंहिंजो ॾाढो आहे सतायो दुनिया जे गर्दिश अला ओ बेली दुनिया सब दरिया काकर तारो जंहिंमें हिक लहर लोभ जी ॿियो आतिश जो मिणा ओ तू त मालिक मुंहिंजो हिकिड़ो ॾाढो आहे सतायो दुनिया जी गर्दिश मुअड़ो मटायो मिटने माइटने कर महर गोलीअ ते कर बाज बानीअ ते कर महर गोलीअ ते कर बाज बानीअ ते दे दीदार पंहिंजो दीदार पंहिंजो नाले साईंअ जे बेड़ो तार मुंहिंजो हो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो ॾाढी आहे ॾिंगी दुनिया दुरंगी ओ ॾाढी आहे ॾिंगी दुनिया दुरंगी कर महर गोलीअ ते कर बाज बानीअ ते कर महर गोलीअ ते कर बाज बानीअ ते दे दीदार पंहिंजो दीदार पंहिंजो नाले साईंअ जे बेड़ो तार मुंहिंजो हो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो सॼणा ओ मुंहिंजा पीर मुंहिंजा साईं हो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो ओ सदके साईंअ जे बेड़ो तार मुंहिंजो हो नाले अलख जे
बेड़ो तार मुहिंजो। बोलो संत कंवरराम साहिब की जय। आयो लाल सभई चओ झूलेलाल। वाह, बेड़ाई पार, सदाई शौकर, सदाई बाग बहार। पूजा तव्हां कोई सिख्या था वठो म्यूज़िक जी? एक्चुअली मां 1 मंथ विच में ज्वाइन कयो हुयो, उन खां पोइ मां ड्रॉप करे छॾियो छोकी वरी मां एंकरिंग फील्ड में वियमि हली। बढ़िया। त ये भी अंदाज़ निरालो आहे। जी त तव्हां कॾहिं खां ॻायो था? असां एक्चुअली ब्यावर में हिते ॾाढा सारा प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि, जीअं की हर ॾींहं ते मतिलबु हर महीने में 3 खां 4 प्रोग्राम्स हूंदा आहिनि। त मुंहिंजा हिकु मेंटर आहिनि कमल अंकल, त उहे ई मूंखे मोटिवेट कंदा आहिनि अॻियां वधण लाइ। त असांखे जेॾीमहिल मां 7 इयर्स जी हमलमसम तॾहिं खां असां सिंगिंग कयूं पिया था। चलो सुठो आहे। तव्हां पंहिंजी संगीत सिंगिंग ऐं उन सां गॾु गॾु एंकरिंग जे फील्ड में बि अॻियां वधो, नालो रोशन कयो। इहे ई असांजी तव्हां सां शुभकामनाऊं। ऐं असां सां गॾु हिन पेज ते हिन प्रोग्राम में लाइव तव्हां जुड़िया आहियो, तव्हांजा लख थोरा। त हाणे गाॾी असांजी ट्रेन छुक छुक करे अॻियां वधी ऐं जय झूलेलाल चवे थी दिल्ली जे स्टेशन ते, असांजी राजधानी। जय झूलेलाल लता। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय 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 लता जी, तव्हां दिल्ली मां असां सां गॾु जुड़िया आहियो। त तव्हां बि म्यूज़िक जो शौक़ु रखंदा आहियो या बसि कुझु ट्रेनिंग वग़ैरह वठी करे ऐं इन फील्ड में ई प्रोफेशनली तव्हां इनखे इम्प्लीमेंट कयो आहे? मां पढ़ंदी बि आहियां, पढ़ाईंदी बि आहियां, ॿियो मां सिखंदी बि आहियां, म्यूज़िक बि सिखंदी आहियां ऐं ॻाईंदी बि आहियां। त कोशिशि जारी आहे पंहिंजी। ॿियो त भॻवान जी मर्ज़ी आहे, झूलेलाल साईं जी मर्ज़ी आहे। सदाईं सदाईं। त अचो अॼु दर्शकनि खे असां कहिड़े भक्तिमय गीत सां मज़ो माणाईंदासीं? सुहिणो भॼन आहे, ॾाढो सुहिणो आहे। हो तुंहिंजी कावड़ में आ कर बिघड़ो, तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो। त मिली करे ॻाईंदासीं ऐं पंहिंजे लाल साईं खे मनाईंदासीं। ज़रूरु ज़रूरु, स्वागत तव्हांजो। हो तुंहिंजी कावड़ में आ हो तुंहिंजी कावड़ में आ, हो तुंहिंजी कावड़ में आ कुर्ब घणो, हो तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो। तुंहिंजी कावड़ में आ कुर्ब घणो, तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो, तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो। तूं परदे में तू परदे में भी ढाढो ठही दीदार अलाए छा हूंदो, दीदार अलाए छा हूंदो। तुंहिंजी कावड़ में आ कुर्ब घणो, तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो, तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो। ओ हर साल ते तू खामोश रही, रुख ॾिसंदो रही पर कुछ न पुछे। हर साल ते तू हर साल ते तू खामोश रही,
गार अलाए छा हूंदो श्रृंगार अलाए छा हूंदो तुंहिंजी कावड़ में 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 आ कुर्ब खड़ो तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो तुंहिंजी कावड़ में आ तुंहिंजी कावड़ में तुंहिंजी कावड़ में तुंहिंजी कावड़ में कावड़ में कावड़ में तुंहिंजी कावड़ में आ कुर्ब खड़ो तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो तूं परदे में भी ॾाढो ठहींदी दार अलाए छा हूंदो दीदार अलाए छा हूंदो दीदार अलाए छा हूंदो दीदार अलाए छा हूंदो तुंहिंजी कावड़ में तुंहिंजी कावड़ में तुंहिंजी कावड़ में कावड़ में कावड़ में कावड़ में तुंहिंजी कावड़ में हो तुंहिंजी कावड़ में आ कुर्ब खड़ो तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो तुंहिंजी कावड़ में तुंहिंजी कावड़ में तुंहिंजी कावड़ में आ कुर्ब खड़ो तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो तूं परदे में तूं परदे में तूं परदन में भी ॾाढो ठहींदी दार अलाए छा हूंदो दीदार अलाए छा हूंदो तुंहिंजी कावड़ में तुंहिंजी कावड़ में तुंहिंजी कावड़ में आ कावड़ में आ कावड़ में तुंहिंजी कावड़ में तुंहिंजी 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 कावड़ में आ कुर्ब खड़ो तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो 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 तुंहिंजो प्यार अलाए प्यार अलाए प्यार अलाए 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 प्यार अलाए छा हूंदो तुंहिंजी कावड़ में तुंहिंजी कावड़ में तुंहिंजी तुंहिंजी कावड़ में आ कुर्ब खड़ो तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो आयो लाल सभई चओ झूलेलाल ज्योतिन वारे साहिब की जय बहराणे वारे साहिब की जय भुला चुका बख्शण वारे बाबा तव्हांजी सदा ही जय सदा ही जय सदा ही जय तव्हांजो आहे न ही गीत ॿुधी करे मूंखे बि कुझु ॿ लाइनूं यादि पई थियूं अचनि छो ॾकूं ज़िंदगीअ में छा थींदो छो ॾकूं ज़िंदगीअ में छा थींदो जे कुझु न थींदो त तजुर्बो थींदो त तव्हांजे रियाज़ जे लाइ तव्हांजी महिनत जे लाइ ऐं जेका तव्हां कोशिशि कई एतिरो सुहिणे नमूने तव्हां पंहिंजे मतिलबु जेको तव्हां दिलि सां भॼन खे हिन गीत खे पेश कयो उन जे लाइ लख लख वाधायूं तव्हांखे ऐं ईअं ई तव्हां सभु जुड़िया रहो ऐं पंहिंजी कोशिशि जारी रखो जे कुझु बि न थींदो त तजुर्बो त थींदो एंड एक्सपीरियंस टीचर्स एवरीथिंग आहे न त असांजी हिमत इहा ई हूंदी आहे ऐं इहा ई अॻियां वधण जी प्रेरणा बि ॾींदी आहे त तव्हांजा लख थोरा लता जी हेड़ी सुहिणी पेशकश लाइ असांजे दर्शकनि खे बि मंत्रमुग्ध करण लाइ शुक्रिया शुक्रिया जी मीता गॾु त हाणे दी दिल्ली स्टेशन कीअं लॻियो तव्हांखे दिल्ली स्टेशन ते गाॾी त मस्त स्पीड में वधी बिल्कुलु राजधानी एक्सप्रेस ऐं शताब्दी वांगुरु बिल्कुलु बिल्कुलु त हाणे असांजी गाॾी अची करे किथे पहुची आहे असां गॾु आहिनि सोनिया जी सोनिया
जय झूलेलाल। जय श्री झूलेलाल। जय श्री झूलेलाल। त असां हाणे कहिड़े स्टेशन ते पहुता आहियूं सोनिया, तव्हां ॿुधायो असांखे? राजस्थान ब्यावर। अरे वाह, ब्यावर। हीअ हाणे असांखे लॻे थो रिटर्न ट्रेन वेठी अचे। हाँ वापस अचूं था। 17 साल। जी सोनिया, त अॼु तव्हां कहिड़ी पेशकश ॾियण वारा आहियो हिते? मुंहिंजो ज्योतिन वारो मन में वसे। अरे वाह, सदाई ज्योतिन वारो मन में वसे। त शुरू कजे सोनिया जी। जरूर। बिल्कुलु, स्वागत है तव्हांजो। आयो लाल सभई चओ झूलेलाल, मुंहिंजो ज्योतिन वारो मन में वसे, दिलड़ी मुंहिंजी व्याखसे, दिल झूलण झूलण पई करे, ओ दिल लालण लालण पई करे, ओ मात वारी वञा बलहारी वञा, हज़ारे वारी वञा ओ लख वारे वञा, मात वारी वञा बलहारी वञा, हज़ारे वारी वञा ओ लख वारे वञा, ओ दिल झूलण झूलण पई करे, ओ दिल लालण लालण पई करे, जीवन उन्हनि सुधारियो, जीवन उन्हनि सुधारियो, ओ झूलेलाल जीवन उन्हनि सुधारियो, छो त सेवा जो हिन दर जी करे, सेवा जो हिन दर जी करे, दिल झूलण झूलण पई करे, ओ दिल लालण लालण पई करे, ओ मात वारी वञा बलहारी वञा, हज़ारे वारी वञा ओ लख वारे वञा, ओ मात वारी वञा बलहारी वञा, हज़ारे वारी वञा ओ लख वारे वञा, ओ दिल झूलण झूलण पई करे, ओ दिल लालण लालण पई करे, नाम झूलण जो आ मिठो, नाम झूलण जो आ मिठो, ओ झूलेलाल नाम झूलण जो आ मिठो, छो त जपंदे ही दिल पई ठरे, जपंदे ही दिल पई ठरे, ओ दिल झूलण झूलण पई करे, ओ दिल लालण लालण पई करे, मात वारी वञा बलहारी वञा, हज़ारे वारी वञा ओ लख वारे वञा, मात वारी वञा बलहारी वञा, हज़ारे वारी वञा ओ लख वारे वञा, ओ दिल झूलण झूलण पई करे, ओ दिल लालण लालण पई करे, संगत रखी आशा, संगत रखी आशा, ओ झूलेलाल संगत रखी आशा, झूलण संगत विच अचे, लालण संगत विच अचे, ओ दिल झूलण झूलण पई करे, ओ दिल लालण लालण पई करे, ओ मात वारी वञा बलहारी वञा, हज़ारे वारी वञा ओ लख वारे वञा, ओ मात वारी वञा बलहारी वञा, हज़ारे वारी वञा ओ लख वारे वञा, ओ दिल झूलण झूलण पई करे, ओ दिल लालण लालण पई करे, मुंहिंजो ज्योतिन वारो मन में वसे, दिलड़ी मुंहिंजी व्याखसे, दिल झूलण झूलण पई करे, ओ दिल लालण लालण पई करे, ओ दिल झूलण झूलण पई करे, ओ दिल लालण लालण पई करे, आयो लाल सभई चओ झूलेलाल। झूलेलाल। छा चइजे, दिल झूलण झूलण पई करे, असांखे बि बिल्कुलु मज़ो पियो अचे, असां तव्हांखे ॿुधी ॿुधी करे झूमूं पिया हिते त।
छा भावना सही ॻाल्हि आहे न। बिल्कुलु बिल्कुलु ऐं असांजी बि दिलि झूलण झूलण थी पई करे। जी सोनिया, त सोनिया असां सां गॾु ब्यावर मां आई हुई ऐं तमामु सुहिणे नमूने पंहिंजी कोशिशि जेका हुननि प्रैक्टिस कई, रियाज़ कयो, हुन जे हिसाब सां हुननि ॾाढो सुठे नमूने पंहिंजी बहितर प्रस्तुति ॾिनी। त हेॾा गीत, हेॾा भॼन असां ॿुधासीं अलॻि अलॻि मूड जा। केरु त बिल्कुलु मस्ती में थो झुमाए, त केरु बिल्कुलु ईअं लॻे थो भक्ति रस जी धारा में असांखे वहाए थो। त हाणे असां सां गॾु अची वई आहे सिमरन। जय झूलेलाल। त सिमरन जी हाणे असांजी ट्रेन वापसि घुमी फिरी अची पहुची वई आहे भोपाल स्टेशन। सभिनि हंधि घुमी आयासीं, हाणे पहुता आहियूं भोपाल पंहिंजे शहर। चवंदा आहिनि न घर गुरूअ जो दर, त पंहिंजे घर बि त अचिणो ई आहे न। दुनिया जी सैर त ॾाढी थी वई। त हाणे अॼु सिमरन जी कहिड़ी प्रस्तुति तव्हां ॾियण वारा आहियो असांजे दर्शकनि जे साम्हूं? असांजा कारज करण गुरु पाण आयो आहे। अरे वाह, शुरू कयो वञे। भावना, नीता, कयूंसि? हा बिल्कुलु। असांजा कारज करण गुरु पाण आयो आहे। असांजा कारज करण गुरु पाण आयो आहे। गुरु पाण आयो आहे, झूलण पाण आयो आहे। गुरु पाण आयो आहे, झूलण पाण आयो आहे। असांजा कारज करण गुरु पाण आयो आहे। ब्रह्मा भी आयो, विष्णु भी आयो। ब्रह्मा भी आयो, विष्णु भी आयो। हो 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 भंडारा भरण भोलेनाथ आयो आ। बम बम भोले आयो आ। असांजा कारज करण गुरु पाण आयो आ। गुरु पाण आयो आ, गुरु पाण आयो आ। झूलण पाण आयो आ, झूलण पाण आयो आ। असांजा कारज करण गुरु पाण आयो आ। देवियूं भी आयूं, देवता भी आया। देवियूं भी आयूं, देवता भी आया। हो हो शेर ते चढ़ी शेरा वाली आई आ। पहाड़ा वाली आई आ। असांजा कारज करण गुरु पाण आयो आ। असांजा कारज करण झूलण पाण आयो आ। झूलण पाण आयो आ, झूलण पाण आयो आ। झूलण पाण आयो आ, झूलण पाण आयो आ। असांजा कारज करण गुरु पाण आयो आ। राम भी आयो, लक्ष्मण भी आयो। राम भी आयो, लक्ष्मण भी आयो। कुल्हे ते चाड़े हनुमान आयो आ। हनुमान आयो आ। असांजा कारज करण गुरु पाण आयो आ। सभिनीनि खे तारण जिंद पीर आयो आ। उड़ेड़ो लाल आयो आ, ओ झूलण पाण आयो आ। असांजा कारज करण झूलण पाण आयो आ। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सही, बिल्कुलु सही चयल आहे। असांजा कारज करण झूलेलाल पाण आयो आहे। ऐं मीता, सभिनीनि भॻवाननि खे हिन सॾु ॾिनई। हा, त डेफिनेटली असांखे जल्दी हिन कोरोना काल मां निकिरण जो मौको मिलंदो। ॾाढी बढ़िया सभिनि खे आवाहन करे सभिनि खे असां रिक्वेस्ट कयूं था कि प्लीज़ असांखे बैक टू नॉर्मल लाइफ वञिणो आहे। हे कोरोना जल्दी फिनिश थी वञे, सॼो पीरियड। सभु थी वेंदो, सभु थी वेंदो। चवंदा आहिनि न, साईंअ जे घर में देरि आहे अंधेर कोन्हे। थोड़ी घणी तकलीफ़ूं ईंदियूं त असांजी हिम्मत वधंदी, हुननि सां लड़ण जी, मुक़ाबिलो करण जी शक्ति मिलंदी। सदाईं मिठा माल खाई खाई करे ख़बर कीअं पवंदी कि दुनिया में दुख छा थींदो आहे। त हलण ॾियो, हले पियो थो, हिन जो बि पंहिंजो पाण मज़ो आहे। त हाणे असां सां गॾु स्क्रीन ते अची विया आहिनि मितेश दौलानी जी। स्वागत आहे।
जय झूलेलाल। मूंखे लॻे थो या प्रस्तुति सभिनीनि खां थोड़ी अलॻि हटके थियण वारी आहे। मां ॾिसी थी सघां मितेश जे हथ में गिटार आहे। हाँ त हाणे भावना गिटार ॾिसी वरिती त भावना जो एक्साइटमेंट लेवल त एकदम वधी वियो आहे। हाँ, बिल्कुल। मितेश, हाँ बिल्कुल आवाज अचे थी। तव्हां कहिड़ी सिटी मां आहियो? इंदौर। वरी ट्रेन अची वई इंदौर। घुमी फिरी करे भोपाल सां पहुती आहे इंदौर। असांजी इहा ट्रेन अॼु स्टार्ट थी आहे ऐं सुभाणे बि हलंदी ऐं अॻिते बि हलंदी रहंदी। त तव्हां सभिनीनि व्यूअर्स खां हिकु रिक्वेस्ट आहे कि यार जेकी असांजी वीडियो आहे उनखे लाइक कयो, कमेंट्स कयो ऐं शेयर कंदा रहो, ताकि रुगो तव्हां ई हिन ट्रेन जो मज़ो न माणियो बल्कि तव्हांजे जेके गॾु यार दोस्त आहिनि, रिश्तेदार आहिनि, उन्हनि सां गॾु शेयर कयो त उहे बि हिन ट्रेन जो मज़ो माणींदा रहनि ऐं हिन भक्ति रस में झूमदा रहनि ऐं हिन जो मज़ो माणींदा रहनि। त मितेश, कहिड़ी रस जी धारा अॼु असांखे तव्हां ॿुधाईंदव? कहिड़ो अमृतपान कराइण वारा आहियो? सिंधी अबाणी ॿोली। सिंधी अबाणी ॿोली त कजे शुरू। बिल्कुल सिंधी भाषा जे बारे में चओ था त ज़रूर ॿुधणो पवंदो। हाँ। जी जी। सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, तंहिंखे मां कीअं विसारियां, सिंध जान ते तवारियां, जंहिंमें ॾलियो मूंखे सीगे में मां लोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली। हर क़ौम जी सुञाणप उनजी ज़ुबान आहे, हर क़ौम जी सुञाणप उनजी ज़ुबान आहे, जिंदा तू सिंधिया आहे, जिंदा ते सिंधी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली। सब कुछ छॾे तू आए, पंहिंजे वतन जे ख़ातिर, सब कुछ छॾे तू आए, पंहिंजे वतन जे ख़ातिर, जिंदा तू सिंधी आहे, जिंदा जे तुंहिंजी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली। वाह मितेश जी वाह। सिंधी अबाणी ॿोली, इन ते मूंखे ॿ लाइनूं यादि अची रहियूं आहिनि। कंहिं चयो आहे, सिंधी सुहिणी सभागी ॿोली, सिंधी सुहिणी सभागी ॿोली, हीअ संपत्ति असांजी आहे, छो न ॻाल्हायूं हिन भाषा में, हीअ संपत्ति मुंहिंजी आहे, सिक भरी हीअ भाषा आहे, सिक भरी हीअ भाषा आहे, जो देश पंहिंजे मां आंदी आहे, साण रखो हिन भाषा खे, जीअं रखबो सोन ऐं चांदी आहे, जीअं रखबो सोन ऐं चांदी आहे। त सिंधी भाषा जे लाइ तव्हांजे हिन प्रेम लाइ असांजी तरफ़ां बि तव्हांखे नमस्कार। ॾाढो सुठो, सुहिणी कोशिशि तव्हांजी ऐं तमामु सुठे नमूने तव्हां पंहिंजो गिटार बि वॼायो, ॾाढो मज़ो अची वियो।
त मितेश जल्दी तव्हां सां वरी मुलाक़ात थींदी इन उमेद सां गॾु। हाणे असां सां गॾु जुड़िया आहिनि तुषार विधाणी। त हाणे तुषार असांखे ॿुधाईंदा कि तव्हांजी एज छा आहे तुषार? 12 इयर्स। नीता, तुषार वापसि असां सां भोपाल में ई अची विया। इंदौर, हा इंदौर घुमी आयासीं, हाणे भोपाल वरी अची विया आहियूं। हाणे तुषार जी परफॉर्मेंस जे लाइ मां ईगरली वेट कयां थी। तुषार कहिड़े सॉन्ग ते कहिड़ो सॉन्ग अॼु तव्हां प्रेज़ेंट था कयो? सिंधी अबानी बोली। सिंधी अबानी बोली। त हाणे असां सां गॾु हुया मितेश, हाणे तुषार। कहिड़ी ॻाल्हि न आहे, ॿिन्हिनि जो सॉन्ग ॿुधूं था। बिल्कुलु, अंदाज़े बया ॿिन्हिनि जो अलॻि अलॻि हूंदो। शुरू कजे तुषार जी। सिंधी अबानी बोली, मिठड़ी अबानी बोली, ओ सिंधी अबानी बोली, तंहिंखे मां कीअं विसारियां, जिंद जान ते तवारियां, जंहिंमें ॾिनी मूंखे पीगे में मौलोली, सिंधी अबानी बोली, मिठड़ी अबानी बोली, ओ सिंधी अबानी बोली, हर क़ौम जे सुञाणप हुन जी ज़ुबान आहे, हर क़ौम जे सुञाणप हुन जी ज़ुबान आहे, जिंदा तू सिंधी आई, जिंदा तू सिंधी आई, जिंदा दिगंजी बोली, ओ सिंधी अबानी बोली, मिठड़ी अबानी बोली, ओ सिंधी अबानी बोली, सब कुछ छॾे तू आए पंहिंजे वतन जे ख़ातिर, सब कुछ छॾे तू आए पंहिंजे वतन जे ख़ातिर, लेकिन तो साणो आंधी पंहिंजी अबानी बोली, ओ सिंधी अबानी बोली, मिठड़ी अबानी बोली, ओ सिंधी अबानी। मज़ो त अची वियो। हेॾा सुहिणा सुहिणा प्रस्तुतियूं असां सुहिणी सुहिणी ॿुधीसीं, ॾिठीसीं ऐं असांजे दर्शकनि बि ॾाढो एंजॉय कयो आहे। त चाहींदासीं त असांजा आयोजक जेके आहिनि उहे बि असां सां गॾु हिन स्क्रीन ते अची वञनि। आदरणीय श्री ज्ञानचंद लालवाणी जी। जय झूलेलाल वरी सभिनीनि खे। जय झूलेलाल वरी खां। लालवाणी साहब, छा वीचार आहिनि तव्हांजा? छा फीडबैक आहे? मज़ो आयो तव्हांखे? असां तो सॼो घुमी आयासीं। ट्रेन असांजी छुचुक वारी स्टेशन घुमे पई वेही करे। खे आनंद आयो त समझो सॼे संसार खे आनंद अची वियो। अरे असां ॿारनि जे ज़रिए सॼो मुल्क घुमी आयासीं। घुमी आयो, भक्ति संगीत जो आनंद बि वरितो ऐं साण साण पूरे संसार खे वठायो। बिल्कुलु। ऐं हुन सां गॾु गॾु सिंधियत जे लाइ बि हुननि जो जेको ॿारनि जो मन में भाव हुआ उहे बि हुननि सुहिणे नमूने पेश कया। असांजो प्रयास इहो आहे न कि ॿार इन बहाने सिंधियत सां जुड़नि। हिन में खोड़ ॿार आहिनि कि सिंधी ॻाल्हाईंदा ई न आहिनि, पर ॻाइण जे करे सिंधी सिखनि था ऐं ॻाइनि था पिया। हुननि में जोड़ अची थो वञे। इन बहाने सिंधी भाषा जो वाधारो थी रहियो आहे ऐं असांजो प्रयास सार्थक थी रहियो आहे तव्हां सभिनीनि जे सहयोग सां ऐं पूरो अखंड सिंधु संसार परिवार जेको आहे उन्हनि सभिनीनि जी शुभकामनाउनि सां ऐं संतनि जी आसीस सां। त इहो सिलसिलो हलंदो रहंदो। सुभाणे वरी सभई गॾु, सदाई गॾु। सभिनीनि जा लख शुक्राना ऐं असांजे दर्शकनि जा बि लख शुक्राना जंहिं सभिनीनि जी हौसला अफ़ज़ाई कंदा विया आहिनि जेके। त वरी गॾिजबो। जय झूलेलाल। जय झूलेलाल।